रासिन सिंह दरिया में कोटी बैराज वटि पानी जा वहिकरा 3,15,000 क्यूसेक खां वधी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदा इरफान गुरफत खां। इरफान, छा तफ़सील आहिनि? जी सक्कर बैराज खां पोइ हींअर सिंधु दरिया में जेको पाणीअ जो चाढ़ आहे उहो सिंधु दरिया जे कोटड़ी बैराज ते मुसलसल चाढ़ में वाह अची रही आहे, जंहिंखां पोइ अॼु कोटड़ी बैराज इंतिज़ामिया जे अंग करनि मूजिबि कोटड़ी बैराज में अॼु जेको आहे वहिकरनि जो सिलसिलो माना मथां थी वियो आहे, जंहिंमें मथां वहिकिरो 3,15,886 आहे, जॾहिं त हेठां वहिकिरो आहे 2,95,931 रिकॉर्ड कयो वियो आहे। जॾहिं त मांझंदि तालुके समेत जेको आहे कोटड़ी जा मुख़्तलिफ़ तालुके जा इलाइक़ा बि पाणी हेठां अची विया आहिनि। मुसलसल पाणी जे वाढ सबबि केतिरा ई जेके ॻोठ आहिनि मांझंदि तालुको, ये मंज़ूराबाद, खाणोट, उनड़पुर समेत बुढ़ापुर जेके बि इलाइक़ा धड़ामत थी आहिनि उहे पाणीअ जे लपेट में आहिनि। उन मां जेके केतिरा ई माण्हू जेके लॾ पलाण करे ऐं उहे जाबलू इलाइक़नि तरफ़ वेठल आहिनि, उते ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां तो कैंपूं लगाई वयूं आहिनि, पर ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां जेके कैंपूं लगाई वयूं आहिनि उनमें जेके वेठल अक्सर रहवासी आहिनि उन्हनि जो चवणु आहे त हिते खाद खुराक समेत चौपाए माल जी दवाऊं जा जेके सिधी दवाऊं आहिनि उते न ईंदे खाद खुराक जो सामान नथो ॾिनो वञे। हिननि ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त जेके असांजे खाद खुराक जो सामान जो बंदोबस्तु कयो वञे। होॾां ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां डीसी जामशरो जे तरफ़ां जेको आहे मुख़्तलिफ़ टीमुनि जेको आहे कोटड़ी बैराज में पाणी जेको दबाव सिलसिलो आहे उन्हनि में जेको आहे सरकारी सतह ते ऑफिशियली हथमी शिकिल ॾिनी वई। मुख़्तलिफ़ जेके कोटड़ी बैराज जे डाउन स्ट्रीम तरफ़ जेको बंद वञनि था उन्हनि ते जेके आहिनि अमलदार चौकस कया विया आहिनि, जिते उहे कोटड़ी बैराज इरिगेशन इंतिज़ामिया आपाजी खाते जा अमलदार जेके एमरजेंसी ड्यूटी तौर ते बंदनि जी जेको आहे निगरानी करे विया आहिनि। जी इरफान, अवां जी महिरबानी।